जी असां घोटकी में नादरा सेंटर जे ॿाहिरां मौजूद आहियूं। हुकूमत पारां नादरा सेंटर खोलण जो ऐलान कयो वियो आहे ऐं तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त नादरा जे मेन गेट जे ॿाहिरां मर्दनि ऐं औरतुनि जो वॾो अंग हिते मौजूदु आहे। पर कोरोना वायरस जे हूंदे हुकूमत तरफ़ां मास्क पहिरणु या सोशल डिस्टेंस तहत जेको समाजी फ़ासिलो माण्हुनि में रखिणो, उहा कंहिं बि क़िस्म जी कंहिं बि SOP ते न अमल कंदे असांखे नज़र न पियो अचे, जंहिंजे करे घोटकी में गुज़िरियल 2 ॾींहंनि दौरान कोरोना वायरस जा 38 केस ज़ाहिर थी चुका आहिनि। पर उनजे बावजूदि इंतिज़ामिया हिन सूरत हाल ते अमल न करे सघी आहे ऐं माण्हू सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। साईं असां त सुबुह कोठी हे जेको नादरा जे ॿाहिरो ॾिसूं था पिया त हज़ारनि जी तादाद में सुबुह सां माण्हू हुया ऐं जेकी उतो जी इंतिज़ामिया उहा ॾिसंदी रही ऐं फ़ासिलो कोई फ़ासिलो न आहे। का नज़र ई नथी अचे इंतिज़ामिया त कहिड़े माण्हुनि खे को 5 फुटनि जे फ़ासिले ते बि आहे, का बि इंतिज़ामिया न आहे। न रुगो नादरा सेंटर जे ॿाहिरां पर ख़ुदि नेशनल बैंक समेत जेके ॿियूं बैंकूं आहिनि उते बि असांखे सूरत हाल इन क़िस्म जी नज़र अचे पई त माण्हुनि जो वॾो अंग जेके पेंशनर हुया या पघारदार माण्हू हुया उहे हिते पहुता आहिनि। पर उन्हनि में बि सोशल डिस्टेंस समेत ॿिए कंहिं हिफ़ाज़ती उपाउ ते कमु नाहे कयो वियो त हीअ सूरत हाल यकीनन इंतिहाई तशवीशनाक आहे ऐं वॾो ख़राबु सूरत हाल जनम वठी सघे थी। हिते पुलिस जी मोबाइल बि बीहारी वई आहे, पर उनजे बावजूदि जेको पुलिस समेत ॿी इंतिज़ामिया जो कमु हुजणु घुरिजे उहो असांखे नज़र न पियो अचे। जी।